कोरोना वायरस बाबति सिंध में थियल लॉकडाउन जो अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं जेके आमद रफ़्ता आहे माण्हुनि जी उहा तक़रीबन रोडनि ते रहे थी। इंतिज़ामिया ऐं पुलिस पारां हज़ार दफ़ो रोकण जे बावजूद बि उहे माण्हू जेके रोड ते घुमनि था ऐं उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो अॼु हिकिड़ो मैसेज हूंदो ऐं पैगाम हूंदो। पर उन सां गॾु गॾु अॼु अव्हांखे हिकिड़ो तारीफ़ करायां त अॼु आउं हिकु अहिड़ी हमाजत शख़्सियत वटि मौजूदु आहियां जंहिं सियासत खे इबादत सम्झी कयो आहे, जंहिं आम माण्हुनि में हमेशह जेका सो उन्हनि जी कंहिं न कंहिं तरीक़े सां मदद कई आहे ऐं हमेशह आम माण्हुनि सां गॾु रहिया आहिनि। जंहिं सियासत जो अगरि सियासत जे हवाले सां ॻाल्हि कयूं त सियासत में हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिकु अहम शख़्सियत अॼु असां सां गॾु मौजूदु आहे, सरदार सफदर अली ख़ान मिठाणी साहिब जन। अचो साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं था कोरोना बाबति थियल लॉकडाउन जे हवाले सां। साईं अस्सलाम वालेकुम। साईं असीं चाहियूं था त जेके असां ॾिसण वारा नाज़रीन आहिनि जीअं उन्हनि खे बि इहा ॻाल्हि सम्झ अचे त सिंध गवर्नमेंट पारां जेके वतल उपाउ आहिनि, जेके सख़्तु ऐलानात थिया आहिनि, इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदो? मां तव्हांजे भाउर खे गुज़ारिश कयां त चाइना खां पोइ पाकिस्तान में, सॼे पाकिस्तान में जो बल्कि एशिया में सिंध गवर्नमेंट तमामु घणा सख़्तु इक़दामात वरिता आहिनि ऐं मुसबित इक़दामात वरिता आहिनि। उन हवाले सां जेको लॉकडाउन थियो आहे या स्कूल बंदि थिया या इवन हाणे जेको आहे पंहिंजो जेको असांजो साईं नासिर अली शाह जो तव्हां टेलीविज़न ते शायदि ॿुधो अलाए न ॿुधो त जेकॾहिं माण्हुनि अमल दरामद न कयो त वी विल गो टू फॉर कर्फ्यू, असां कर्फ्यू तरफ़ वञी सघूं था। जीअं वधि में वधि जेको आहे माण्हुनि जो मजबूआ न थियनि, माण्हू ॿाहिरि न निकिरनि, पंहिंजो घरनि ताईं महदूदु रखनि, पाण खे कमरनि ताईं महदूदु रखनि त कोरोना वायरस जेको आहे फैलाव बचाव थी वञे, आम माण्हू ॿियनि माण्हुनि जी ज़िंदगी बची वञनि। जेको लॉकडाउन त थियो, सरकार त हिकिड़ो ऐलान करे छॾियो, लाज़िमी उहो आवाम जे लाइ बहितर बि आहे, भलाईअ में बि आहे। पर जेके रोज़मर्रा जा माण्हू ज़िंदगी गुज़ारनि था, जेके रोज़ कमाए खाइनि था, त उन्हनि जे लाइ हिन वक़्तु तमामु घणियूं ॾुखियायूं पेश आहिनि। त गवर्नमेंट जा वतल के अहिड़ा उपाउ आम माण्हू जे लाइ नज़र नथा अचनि जीअं उहो पंहिंजे घर में पंहिंजे बचनि जे लाइ उहो गुज़र सफ़र करे सघनि। सिंध गवर्नमेंट अॻु में ई ॾाढो पंहिंजो हुन बारे में कॉशियस आहे, इन ॻाल्हि जी मालूमात सभिनी ॼाण रखे थी पई। ऐं पंहिंजो कल्ह ई पंहिंजो राति जेका मीटिंग थी, पंहिंजो असांजे CM साहिब जी पंहिंजी कैबिनेट मीटिंग थी, हुन में पंहिंजो शायदि इहो डिसाइड कयो वियो त 20 लख ख़ानदाननि खे जेको आहे पंहिंजो उहो पंहिंजो मुआशी वारो इकनॉमिक पैकेज ॾींदा। उन खां अलावा जेको आहे पंहिंजो BSP थ्रू प्रोग्राम जे थ्रू जेकॾहिं पंहिंजो माण्हू खे पंहिंजो घर घर पंहिंजो राशन ॾिनो वञे त इहो वधीक बहितर अमल थींदो। मुंहिंजी गुज़ारिश त सभिनी लाड़काणे वासियुनि खे, सभिनी पंहिंजो जेके सिंध वासियुनि खे, पंहिंजो भाइरनि खे, शहर वासियुनि खे, अज़ीज़ कारबनि खे या पाकिस्तान वासियुनि खे इहा गुज़ारिश आहे त जेके सॼो कमु गवर्नमेंट पंहिंजो पाण न करे सघंदी आहे। इहो हिन वक़्तु तमामु क्रिटिकल कंडीशन आहे। हिन सॼी अर्जेंसी में असांखे इहो ज़रूरु करणु खपंदो आहे त असां पंहिंजो पाड़े ओड़े वारनि खे जिन खे आइडेंटिफाए कयूं, जेके तमामु बेरोज़गार थियनि था पिया, मज़दूरी कोन था करे सघनि पिया, वञी था वञी सघनि पिया, या जंहिंजा हालात ख़राबु आहिनि, उनखे राशन या उन पंहिंजो फाइनेंशियल सपोर्ट या उन राशन पहुचाइजे त हर समझदार माण्हू जो, हर पंहिंजो मुतबर माण्हू जो, चङे माण्हू जो मदद सपोर्ट कयूं त वधीक बहितर आहे। इहो करणु खपे, हर शहरवासी करणु खपे। असां मेयर खे चवंदुमि त उहो बि करे। कमिश्नर साहिब सां मुंहिंजी हाणे ॻाल्हि ॿोल थी, इन ई डिस्कस कयोसीं त असां माण्हू खे कीअं सपोर्ट कजे, ॿुधाईसीं तव्हां कीअं था गवर्नमेंट प्लान छा आहे छा न आहे, त उहो बि ऑफिशियली कनि। हर चङो माण्हू उहो करे त वधीक बहितर आहे ऐं सुठो अमल आहे। असां ईअं ई ॿाहिरि खे सपोर्ट करे सघूं था, ईअं हिन अर्जेंसी में निकिरी सघूं था पिया। अच्छा साईं, ॾिठो आहे असां त लाड़काणे में कुझु दोस्तनि जेके सोप साबुण विराया आहिनि त उन्हनि जी बि सेल्फियूं कढायूं आहिनि। अवां खोड़ सारे माण्हुनि खे राशन बि ॾिना आहिनि। उनखां पोइ ख़बर पई आहे इलाइक़े मां त अवां मास्क बि विराया आहिनि। त अवां जी अहिड़ी का शइ सोशल मीडिया ते नज़र न आई आहे। दादा हीअ वक़्तु फ़ोटो सेशन जो न आहे, हीअ वक़्तु जो आहे न पंहिंजो ॿाहिरनि सां, पंहिंजो शहरनि सां, असां पंहिंजे माण्हुनि सां गॾु हुजण जो आहे। जेकॾहिं पंहिंजो विरायो थो या कनि था पियासीं ॿुधाईसीं पंहिंजो त इहो करणु हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त माण्हू खे नो हाउ हुजणु खपे त असां पंहिंजो डिस्ट्रीब्यूट कयूं था का शइ ॿुधाईसीं त प्रेस पार्टी असांजी पंहिंजो उन ॻाल्हि ते माण्हुनि सां गॾु बीठी आहे, उन लिहाज़ खां कंदा हूंदा। बाक़ी जेकॾहिं कोई शो ऑफ थो करे ग़लति आहे। बाक़ी प्रेस पार्टी इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त कंदा हूंदा त इहा ॻाल्हि पॉपुलर थिए त पार्टी पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजनि माण्हुनि सां, पंहिंजे शहरनि सां, पंहिंजो आम माण्हुनि सां गॾु बीठी आहे, इहा ॻाल्हि। अच्छा साईं, असां तव्हांजी हिकिड़ी सेल्फ तव्हांजे लाइ ॻाल्हि कईसीं त तव्हां जेके माण्हुनि में राशन बि ॾिना आहिनि, उनखां पोइ मास्क बि अवां ॾिना आहिनि ऐं दोस्तनि खां इहा बि ख़बर पई आहे त कुझु तव्हां ॿिया मास्क बि घुराया आहिनि, त अव्हां जो अहिड़ो को बि फ़ोटू वारो अमल नज़र न आयो आहे। दादा इन्हनि ॻाल्हियुनि ते, फोटो सेशन ते मां बिलीव न आहियां कंदो। ॿुधाई मुंहिंजो का त माण्हुनि जी ख़िदमत कयो,
त कान पंहिंजो उन में फ़ोटो सेशन न हुजणु घुरिजे त वधीक बहितरु आहे. हीअ इंसानियत जी ख़िदमत था कयूं, असां पंहिंजे माण्हुनि जी यानी ख़िदमत था कयूं ऐं हक़ु था पंहिंजो उनजो फ़र्ज़ु आहे असां ते सम्झी त पंहिंजे पाड़े वारनि जो, दोस्तनि जो, शहरनि जो जेका वधि में वधि करे सघूं असां उनजी ख़िदमत, उहो उनजो फ़र्ज़ु आहे. हिन अर्जेंसी में फ़ोटो सेशन या पंहिंजो शो ऑफ करण जी ज़रूरत कोन्हे का भैया. सो ख़ुदा उन सभिनी खे अपील आहे त महिरबानी फ़ोटो सेशन छॾे करे असां पंहिंजो भाइरनि दोस्तनि जी जेन्युइनली तरीक़े सां मदद कयूं त वधीक बहितरु आहे. अच्छा साईं, जीअं शहर जे हवाले सां ॻाल्हि कयूं त लॉकडाउन हुजण जे बावजूदि बि माण्हू पंहिंजे घरनि में महदूद नथा रहनि, उहे ॿाहिरि निकिरी था अचनि, त इंतिज़ामिया पारां को अहिड़ो वतल एक्शन बि नज़र न पियो अचे त जंहिंमें आवाम उते रुकी थी सघे. अदा ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो तव्हां 25% खनि अमल दरामद न थियो आहे, 26% अमल दरामद न थियो आहे. वेरेज जवाब इहा ज़रूरु आहे त पंहिंजो उहो जेको मेड़ाका थींदा उन थींदा ॻोठनि में, नंढनि ॻोठनि में पंहिंजो पंहिंजो शहर में शाम जे टाइम ते सभु कुझु थिए थो पियो जेको न थियणु खपे. माण्हुनि खे इहा सुञाण पंहिंजो सुञाण हुजणु घुरिजे त पंहिंजो जेसि ताईं अमल दरामद न कंदा ॿुधाएसीं पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे पाड़े वारनि खे, पंहिंजे दोस्तनि खे नुक़सानु रसाईंदा त इहो पंहिंजो हानिकार आहे. इन सां घणियूं अमवात थींदियूं, फैलिबो, तमामु वॾो नुक़सानु थींदो. इहे सभु इक़दामात उन्हनि पंहिंजनि माण्हुनि लाइ, पंहिंजे शहरनि लाइ खयां विया आहिनि त जेका इन जो फैलाव घटि थिए. उन ते जेकॾहिं पंहिंजो अमल दरामद नथा कनि पिया त इहा हिनजी नादानी आहे, बेवकूफ़ी आहे. शायदि सभिनी असां सिंधियुनि जो पंहिंजो ख़ासि कोन पियो असांजे माण्हुनि जो आहे की मज़ाक़ सम्झो आहे त जेकॾहिं मज़ाक़ जा टोटका जीअं ठाहियाऊं उन खां पोइ बैन पियो त अहिड़े क़िस्म जा टोटका न ठाहिया वञनि. इनखे लाइट था वठनि पिया. इहो लाइट वठणु घुरिजे. तमामु वॾी क़िस्म जी अर्जेंसी आहे. सही वर्ल्ड में आहे पर पाकिस्तान में बि अर्जेंसी आहे. असीं वी शुड टेक इट सीरियस वठूं ऐं हिनखे संजीदगी सां वठूं त जीअं असां अमल दरामद कराए सघूं, पाण कयूं बि सही त वधीक बहितरु आहे. जीअं सिंध गवर्नमेंट जे दोस्तनि ऐलान बि कया त जेका सो वायरस जे हवाले सां थोरो फ़ासिले ते बि वियो, उनखां पोइ हथ बि न आहे ॾियणो, उनजे बावजूदि बि जेके ऐलान करण वारा आहिनि उहे पाण प्रोटोकॉल में घुमनि था ऐं उनजे गाॾी में 5-5, 6-6 माण्हू बि वेहनि था. इन बाबति मां छा चवणु चाहींदुमि? वॾा भले ई मिनिस्टर साहिब जेके न उहे त आइसोलेशन मिलिया विया आहिनि, दे आर टेकिंग केयर. साईं रही ॻाल्हि इहा, कमु त करिणो आहे न, ख़िदमत त करणी आहे. पोइ जेकॾहिं पंहिंजो पंहिंजो ज़ाहिर आहे उहे प्रिवेंटिव एक्शन्स पंहिंजो मेज़र्स वठंदा हूंदा पंहिंजे लाइ ऐं वरिता हूंदो बि सही प्रिवेंटिव मेज़र्स. जो मूंखे हिन वक़्तु ताईं टेलीविज़न में को गॾु नज़र न आया आहिनि. ॿुधाएसीं मां तव्हांखे ॿुधायां त एस सच करणु पंहिंजो गॾु गैदरिंग हुजे या गॾु वेठा हुजनि, एस सच नज़र न आया आहिनि. पर हली ॻाल्हि आहे आयो कोन पियो. मूंखे यकीन आहे उन सभिनी प्रिवेंटिव मेज़र्स सभिनी वरिता हूंदा छो त CM साहब पाण टेस्टियूं कराइनि. उन खां सभिनी मिनिस्टर पाण कैबिनेट पाण फुल करोना वो टेस्ट जो पंहिंजो पाण विया सरेंडर कयूं त टेस्ट असांखे कयो. पर रही ॻाल्हि आहे त दे आर टेकिंग ऑल मेज़र्स प्रिवेंटिव मेज़र्स कनि था पिया. असां तव्हांखे बि करणु खपे, ज़रूरी आहे, बहितरु अमल आहे. अच्छा साईं, सईद गनी जेका सो उनखे बि कोरोना वायरस जी तस्दीक थी वई आहे. साईं इवन कैनेडियन प्राइम मिनिस्टर जी घरवारी खे बि थियो. उन करे कैनेडियन प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट पाण जो कान पियो आइसोलेशन में हले पियो. तव्हांखे ख़बर हूंदी कंहिंखे बि लॻी सघे थो, इंसान ज़ात आहे, कंहिं कंहिंखे बि लॻी सघे थो. साईं पर इहो जीवड़ो आहे, वायरस आहे, कंहिं वॾे माण्हू खे नंढे माण्हू ते ॾाए कंहिंखे लॻे न लॻे. इन करे एहतियात ज़रूरी आहे. तव्हां पंहिंजो पंहिंजे घरनि में पंहिंजो सही करे सैनिटाइज़ कयो पियो, फिनाइलियूं हारियो, डिटोल सां पंहिंजो पाण खे साफ़ु करायो. इहे कड़ा कुंडा जेके आहिनि उनखे पंहिंजो सिधो करायो, पंहिंजो साफ़ु रखो. साईं इन करे मां तव्हां भाइरनि खे वरी गुज़ारिश थो कयां, तमामु मुंहिंजे भाइरनि खे अर्ज़ु थो कयां पियो, सभिनी पाकिस्तान वारनि खे, सभिनी सिंध वासियुनि खे, पंहिंजे शहरनि खे, दोस्तनि अहबाबनि खे महिरबानी करे बराए महिरबानी हिनखे सीरियस वठो. तमामु वॾो इशू आहे. असां एजेंसी में तमामु मुश्किल हालात में गुज़रूं था पिया. जी इन मुश्किल हालात खे जंहिं सां गॾिजी करे मूं करणु पंहिंजो असां सेल्फ पंहिंजो पाण खे महदूद करे मुक़ाबिलो करे सघूं था. पंहिंजो घर ई असांजी महफ़ूज़ शइ आहे. असां पंहिंजो हिकिड़ो महफ़ूज़ मुक़ाम आहे जो हिन वायरस सां मुक़ाबिलो करे सघूं. सभिनी खे गुज़ारिश आहे, सभिनी भाइरनि दोस्तनि खे, सम्झी जेके अहबाब आहिनि, मिट माइट, अज़ीज़कार आहिनि, दोस्तनि, शहर वासियुनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजो पाण खे कमरनि ताईं मदद कयो त वधीक बहितरु आहे. नाज़रीन, जीअं तव्हां ॾिठो त सिंध में कोरोना जे हवाले सां अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं हीअ 15 ॾींहं जो हिकिड़ो लॉकडाउन जो ऐलान आहे. उनखां पोइ सिंध गवर्नमेंट हिकिड़ो वॾो ऐलान ॿियो बि कयो आहे त जे अगरि आम माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद न रहिया त असां कर्फ्यू जी तरफ़ वञी सघूं था. नाज़रीन, ॾिसण वारनि नाज़रीन जी वॾी महिरबानी. हलूं था कंहिं ॿिए तरफ़.